मोदी की गारंटी, किसान सम्मान निधि बढ़ाकर करेंगे ₹12,000। समृद्ध होगा अन्नदाता, खुशियां बढ़ेंगी अपरंपार। राजस्थान के किसानों को खुशहाल बनाने के लिए कमल का बटन दबाएं, भाजपा को जिताएं। मोदी साथ जय श्री झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान में तव्हांजो तमाम ही वधिक स्वागत है कि जियां कि असांजा सांसद असांजी ब्लू सिटी सूर्य नगरी में आयल आहिनि ये कैंपेन ला, कहिड़ी सरकार ला ऐं इन्हनि जीवन में इन्हनि जो जनम किथे थियो, इहा घणई सारी जानकारी पाण इन्हनि जे ख़ुदि जे मुखारबिन सां ॿुधंदासीं कि ही शुरू खां आहिनि, कॾहिं खां आहिनि। अचो इन्हनि खां हिकु मुलाक़ात करूं। जय झूलेलाल। मां शंकर लालवानी, इंदौर मां सांसद आहियां। मुंहिंजो जन्म इंदौर में थियो आहे। एजुकेशन प्राइमरी इंदौर में, कॉलेज एजुकेशन मुंबई में थी। मां बीटेक बॉम्बे में कयो ऐं उन पोइ सर्विस कई। सर्विस खां पोइ वरी मां हिते राजनीति में वापसि इंदौर आयुमि। राजनीति में आयुमि ऐं हिकु दफ़ो कारपोरेशन में चुनाव लड़ियो, पार्षद ठहियुमि। ॿिए दफ़े वरी चुनाव लड़ियुमि ऐं PWD कमेटी जो चेयरमैन ठहियुमि। टे दफ़े वरी चुनाव लड़ियुमि कारपोरेशन जो ऐं चेयरमैन ठहियुमि, कारपोरेशन जो अध्यक्ष ठहियुमि। ऐं उन खां पोइ भारतीय जनता पार्टी इंदौर जो अध्यक्ष जो कमु करण जो मौक़ो मिलियो। सरकार हिकु दफ़ो वरी मौक़ो ॾिनो, इंदौर डेवलपमेंट अथॉरिटी जो चेयरमैन ठहियुमि। ऐं उन खां पोइ 2019 में भारतीय जनता पार्टी मौक़ो ॾिनो ऐं पार्टी मौक़ो ॾिनो ऐं इंदौर जे असांजे सभिनि मतदाता आशीर्वाद ॾिनो ऐं भारतीय जनता पार्टी तरफ़ां मां इंदौर मां 2019 मां सांसद चूंडी आयुमि। तॾहिं खां तव्हां इहो कार्यभार संभालो पिया, त तव्हांजे अन शुरू खां घर में इहो माहौल हो कि या तव्हांखे इच्छा हुई, इन बारे में ॿुधाईंदा। मोदी की गारंटी, मेधावी छात्राओं को देंगे मुफ्त स्कूटी, पढ़ेगी और बढ़ेगी प्रदेश की बेटी। राजस्थान की बेटियों को समृद्ध बनाने के लिए कमल का बटन दबाएं, भाजपा को जिताएं। मोदी साथ माहौल त शुरू में असां बेसिकली संघ जो रहियो ऐं असां जेके पिता साहब हुया उहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जा संघ चालक हुया इंदौर जा। त हिकु राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जे शाखा में अचणु वञणु थींदो हो। विद्यार्थी परिषद में थियो ऐं सरस्वती शिशु मंदिर में मुंहिंजी प्राइमरी एजुकेशन थी। त शुरूआती दौर संघ में रहियो, उन खां पोइ विद्यार्थी परिषद ऐं पोइ BJP ऐं BJP खां पोइ सक्रिय राजनीति में अचणु थियो। ओके, त तव्हां हींअर जोधपुर में कंहिंजी कैंपेन लाइ हिते आया आहियो? जो मां भारतीय जनता पार्टी जो कार्यकर्ता आहियां। पार्टी जिते बि चवंदी आहे असां उते वेंदा आहियूं। हाणे जोधपुर में विधानसभा जा चुनाव आहिनि, असां उनजी कैंपेन लाइ आया आहियूं ऐं मूंखे पूरो भरोसो आहे जीअं त जोधपुर में मां मिलियो आहियां सभिनि खां। मूंखे लॻे थो कि जोधपुर में भारतीय जनता पार्टी ईंदी ऐं राजस्थान में भारतीय जनता पार्टी सरकार ठाहींदी। ओ चलो, अगरि इन खां पहिरीं तव्हांखे अग्रिम असां बधाई था ॾियूं। ऐं ॿियो 25 तारीख़ पंहिंजा वोट आहिनि, त नवंबर जी 25 तारीख़ पाण सभिनि खे ज़रूरु पंहिंजा कम छॾे करे बि पाण खे वोट ॾियणु ज़रूरु वञिणो आहे। त असांजा सांसद जीअं जोधपुर में बि आया आहिनि, पंहिंजे कार्यभार खे केतिरे सुठे नमूने ऐं केतिरी महिनत सां, त पाण खे बि बिना आलस जे पाण खे पंहिंजो वोट ॾियणो आहे। त पाण हिननि सां हिकु मुलाक़ात कईसीं। तहे दिलि सां धन्यवाद, तव्हांजो घणो घणो स्वागत आहे। जय श्री झूलेलाल। धन्यवाद। झूलेलाल। मोदी की गारंटी, 2.5 लाख सरकारी नौकरी से खुलेंगे तरक्की के द्वार। युवाओं के जीवन में आएगी खुशियों की बहार। राजस्थान के युवाओं को रोजगार दिलाने के लिए कमल का बटन दबाएं, भाजपा को जिताएं। मोदी साथ